दादी अम्मा ही सचो सपनो ॾिठो आहे, दिल में न कजो। चङो भला फाट जल्दी ॿुधाए पंहिंजो सचो सपनो। दादी अम्मा तव्हां मार्केट पिया वञो त रस्ते में हिकु छिते कुते तव्हांखे चक पातो त तव्हां बि सभिनीनि मथां भौंकण ऐं ॾारण शुरू कयो। अञा ताईं तव्हां ते उहो असर आहे। वजन बागा त हाणे न लट अॻ में ई छिती लॻी पई आहियां। मम्मी ही ॾिस गिद्धूअ जो पुट कनु बांदर, हिनखे सरकारी क्लार्क जी नौकरी मिली अथई। अच्छा मां त चवां थो पदमा थे हिनखे डोरी बंधी ऐं ॾेई छॾीसि त पई बांदर वांगुरु हुनखे नचाए। चङो दादा समझी वियुसि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। पुट कन्नू हाणे तो तोखे सरकारी नौकरी मिली वई आहे, हाणे तो तुंहिंजे लाइ छोकिरी ॻोल्हणी पवंदी। छोकरी? अरे वाह अम्मा, तो त छा मुंहिंजी दिल जी ॻाल्हि कई अथई। वाह अम्मा, मूंखे मिली वई आहे नौकरी, हाणे जल्दी ॻोल्ह छोकरी। अरे छोरा, मां त लुटजी वियसि, बर्बाद थी वियसि। मां जो शादियुनि में कवर ऐं सुखड़ियूं ॾिनियूं, उन्हनि जो छा? अरे अम्मा तू चिंता ही न कर, हिन दुनिया में छा खणी आयासीं जो खणी वेंदासीं। अम्मा मूं कन्नूअ जी कुंवार लाइ जेको बि चयो सभु कूड़ो। छोकिरी अथई वाकई मस्त, बुढ़ापे में अची तुंहिंजी शेवा कंदी, तूं ख़ुशि थी वेंदी। हाणे दे शाबाशी। हा, हिकु वॾो ख़र्च बचाए समाज खे सुठो पाठ पढ़ायो अथई, इन लाइ तोखे शाबाशी हुजई। मां बि त उहो ई थी चवां, तव्हांखे शाबाश हुजे। पद्मा, ओ पद्मा। अरे मीना तू पद्मा कीअं आई तू? बस ठीक है। अॼु हेॾे वक़्त खां पोइ नज़र आई आहीं, हुईं किथे हेॾनि सालनि खां? हाँ मिठी, पापा जी ॿी शहर में बदली थी वई हुई त हिन करे तकड़ा हितां हली आवासीं, पर हाणे पापा रिटायर थी विया आहिनि त वापस पंहिंजे शहर में आया आहियूं। तोसां ॾाढी दिलि पई थिए मिलण जी, त मां भॼंदी भॼंदी हली आयसि। मीनू, मां तोखे हमेशा यादि कंदी आहियां। हींअर महेश जे धार थियण खां पोइ चङी अकेली थी पई आहियां। कंहिंसां ॻाल्हियूं कयां, कंहिंसां पंहिंजे दिलि जो हाल ओरियां, इन करे तोखे ॾाढो यादि कंदी आहियां। तू चिंता न कर, हाणे मां अची वई आहियां न। हाँ त ॿुधाए, चांहि या कॉफी छा पीअंदी आहे? न हीअं न। हल पदू, मां हींअर तकड़ में आहियां, हिते कम सां आई हुअसि, सोचो तोसां मिलंदी वञा। हाणे हिकु कमु कर, तूं मुंहिंजे घर अचिजा, पाण गॾु वेही करे मानी खाईंदासीं ऐं जाम सारी ॻाल्हियूं कंदासीं। तव्हां उन्हनि खे सम्झायो त माइटनि सां गॾु रही करे हुननि जी शेवा कनि। बिल्कुलु सही पुट सुनीता, मां उन्हनि खे सम्झाइण लाइ तयारु आहियां, पर हू मूंखां हिकु सवाल कंदा त सुनीता छो पंहिंजी बुढी ससु खे छॾे करे महेश सां गॾु अलॻि परिवार वञी वसायो आहे, त पोइ मां उन्हनि खे छा जवाबु ॾींदुसि। पद्मा खे शादीअ लाइ मनाइण जी कोशिशि कयूं, मां हुन लाइ हिकु ॾाढो सुठो छोकिरो ॻोल्हे रखियो आहे। दादा, ये तो ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। सुभाणे पाण सभु गॾिजी मुंहिंजी माउ जे घर वही ऐं अॻिते लाइ सोचूं। छो न, ज़रूर ज़रूर, सुभाणे तव्हांजे घर मिलूं था।
वाह मुंहिंजा झूलण साईं, तुंहिंजी महिर सां सभु कम रास थिया आहिनि। तव्हां सभिनी खे पद्मा ऐं गोबिंद जे मङणे जूं लख लख वाधायूं। वाधायूं, वाधायूं।